हालार खान, वक्त खां पहिरियां तव्हांजो हिते अचण मूंखे शक में मुब्तला थो करे। जॾहिं त मूं तोॾे हिते अचण लाइ को न्यापो बि नाहे मोकिलियो। रईस गफ़ार खान, मां हिते पंहिंजी सफ़ाई पेश करण न आयो आहियां। तव्हांजे ॻोठ जे हुअण जे नाते मूं मथां फर्ज़ थिए थो त मां कमाल खान जी ख़ैर ख़ैरियत मालूम कयां। इन्हीअ करे आयुसि ऐं तव्हां ग़लति मतिलबु कढियो आहे। मूं को बि ग़लति मक़सदु नाहे कढियो हालार खान। हींअर मुंहिंजी दिलि ते धक लॻल आहे। हाणे रुगो इहो सोच त मां ॿियनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ पंहिंजे जिगर जे टुकड़े पंहिंजे भाउ खे बि बख़्श नाहे कयो, त पंहिंजे भाउ खे इंसाफ़ ॾियारण लाइ मां कहिड़ी हद ताईं वञी सघां थो। रईस गफ़ार खान, मां त छा पर तरह जे सभिनी माण्हुनि खे तव्हांजे इंसाफ़ जे मथां भरोसो आहे। ॿी ॻाल्हि त जेको तव्हांजे भाउ सां हादसो पेश आयो आहे न गफ़ार खान, मूंखे दिली तौर ते ॾुख पहुतो आहे। पर इन हादसे मां ख़ौफ़ज़दा न आहियां। उहो इन्हीअ करे गफ़ार खान जो मुंहिंजा हथ साफ़ आहिनि ऐं इन हादसे में मां मुलविस न आहियां। मां ख़ुदा खां दुआ घुरंदुसि त इन वाक़े में तुंहिंजा हथ न हुजनि, छो त मां उहे हथ ई कपे छॾींदुसि जिन मुंहिंजे भाउ खे मौत जे बिस्तर ते सुम्हारियो आहे। गफ़ार खान, हिन वक़्तु मूंखे पूरी पक आहे त शक जो मर्कज़ तव्हांजे साम्हूं मां बणियल आहे। पर पोइ बि मूंखे तव्हांजे इंसाफ़ जे मथां पूरो भरोसो आहे। मूंखे यकीन आहे त तव्हां मुकमिल सबूतनि खां सवाइ को बि क़दम न खणंदो। जेकॾहिं मां कुतनि जे ॾिनल सबूतनि आहर क़दम खणां हा न त हालार खान, ईअं तूं मुंहिंजे साम्हूं न बीठल हूंदी हा। हिते तूं उबतो टंगियल हूंदी हा। पर इहो क़दम गफ़ार खान जे उसूलनि जे ख़िलाफ़ हुयो। तंहिं करे फ़िलहाल तव्हां वञी सुकून सां सुम्ही रहो। मां तकड़ ऐं जज़्बात में को बि क़दम खणण वारो न आहियां। जेसिताईं मुंहिंजे भाउ कमाल खान खे होश नथो अचे ऐं जंहिं ॾे बि इशारो कयईं उनखे गफ़ार खान जे कहर खां केर बि बचाए न सघंदो। रईस गफ़ार खान, बग़ैर सबूतनि जे वक़्त खां पहिरीं कंहिंखे धमकाइण तव्हांखे सुहे नथो। मञा थो तव्हांजे दिलि जे मथां वार थियल आहे। पोइ बि तव्हां इंसाफ़ जो दामन कॾहिं बि कोन छॾींदो। हालार खान जी ॻाल्हि हिन मां तव्हां कहिड़ो अंदाज़ो लॻायो आहे? किथे हिन हालार जा हथ त कोन्हनि? बिना सबूतनि जे कंहिंजे बि मथां आंगुर खणण इहो ग़लति आहे। रुगो तूं कमाल खान खे होश में अचण ॾे, पोइ इहा समूरी हक़ीक़त पाणे ॼाणे साम्हूं अची वेंदी। वञी काॾे तो संगत कोन रखंदी मूंसां? तू भला सां संगत केर रखंदो? आहे कोई ॻोठ में जंहिंखे पादर खाइण जो शौक़ु हुजे? इहा त मूंखां ग़लती थी वई जो तोखे संगत जो चई वेठोसि। जे इहा ख़बर हुजे आ तू मूंखे एतिरो बुछड़ो कराईंदी त मां मज़ाक ई न कयां तोसां। छा तो इहो मज़ाक कयो? बाक़ी छा तू इहो सच सम्झो? तू एॾी सोणी आहे का जो हर छोकिरो तो मथां फिदा थींदो? तो जहिड़ी जिनड़ी खां त ख़ुदा माफ़ी ॾे। छा चई? मां जिनड़ी आहियां? ॾिस पठाणी, मां तुंहिंजे भाइरनि खां ॿीहर पादर खाइण नथो चाहियां। जेकॾहिं तुंहिंजे भाइरनि मूंखे ॻाल्हाईंदे तोसां ॾिठो त पुठीनो खल लाहे छॾींदा। मुंहिंजा भाइर एॾा शकी मिजाज़ न आहिनि जो मूंखे कंहिंसां ॻाल्हाईंदे ॾिसनि ऐं मूं ते शक कनि। जेसी ताईं मां उन्हनि खे कोन ॿुधाईंदमि न त हू मूंखां इहो बि कोन पुछा कंदा त मां फलाणे सां छो बीठी हुयमि ऐं हुन सां छा पे तो ॻाल्हायो। सम्झी वए न?
पादर खराए हाणे वते थी पासा वठंदी भज परे। मूंखे तव्हां पहिरीं इहो त ॿुधायो, कमाल खान ऐं तव्हां झेड़े खां पहिरीं छा ते मुंहुं मारी पे कई? इहो कॾहिं जो वाक़ियो आहे? 2 ॾींहं पहिरियां जो। छा तूं असांखे फासाइण थो चाहीं? तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त कमाल खान खे असां मौत जे मुंहं में मोकिलियो, ईअं न? अड़े हिन झेड़े जे बारे में मूं ॻाल्हायो ई न आहे। अजायो होश मो छो थो निकिरे? कुझु होश कर। मूंखे त यादि न आहे त असां कमाल खान सां कॾहिं मुंहुं मारी कई हुजे। असां त तव्हांखे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, शायदि तव्हांजी नज़र असां ते न पई हुजे। हेबत लुकमान कूड़ पियो ॻाल्हाए। हिन जे गलनि ते अञा ताईं कमाल खान जे चमाटुनि जा निशान आहिनि। तुंहिंजी हैसियत छा आहे मूं अॻियां? कमाल खान अञा बि ही नथो मञे त कमाल खान सां असांजी मुंहुं मारी थी न आहे। खणी जो असांजी मुंहुं मारी कमाल खान सां थी हुजे, पर हिन जड़े में केरु आहे ऐं कंहिं कमाल खान खे अस्पताल भेड़ो कयो आहे, इहो त सभिनी जे साम्हूं ज़ाहिर आहे। जेकॾहिं रेस वॾो ख़ामोश आहे न, उहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ कमाल खान जे होश में अचण जे इंतज़ार में आहे। उन खां पोइ केरु टंगियल हूंदा, उहो त राज ॾिसंदो, राज। हीअ चाल कंहिं खेॾी आहे? और केरु मूंखे फासाइण थो चाहे, इन जी ख़बर त तमामु जल्द पइजी वेंदी। इहा तव्हांजी भुल आहे त मुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻंदो। ही मुंहिंजा हथ बिल्कुलु साफ़ आहिनि। जेकॾहिं मुंहिंजा हथ इन झेड़े में रंगियल हुजनि हा न, त पोइ मां काइरनि वांगुरु पाण खे लिकायां न, ऐं सीने ते ओ हीअं हीअं सीनो ठोके सभिनी खे ॿुधायां हा त कमाल खान खे मुंहुं मार ॾिनी आहे। मुंहुं जो त तव्हांखे चङी तरह ख़बर आहे, हालार जी सट थॾे ते मुड़िस चट हली आहे। बत अदा लुकमान अख जी पकाई नथो छॾे, बाक़ी अथसि सिर जी। कुर्बान सिर जी छो न हूंदसि लॻियल? जेकॾहिं जहिड़ो हिन कयो आहे त पोइ गफ़ार खान हिनखे तुराए छॾींदो। हिन त पंहिंजे भाउ खे ई कोन छॾियो, हिनखे त उबतो टंगींदो। समझाए छॾियो पंहिंजी छोरी खे। मां हाणे इहो कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदसि। ॻोठ जूं छोरियूं घुराए मुंहिंजी घर वेठे बेइज्जती थी कराए। बाबा इते छो तूं खामोश आहीं? ॿुधाए न मूंखे, समझाए न पंहिंजी सिकीला दी धीउ खे त ॻोठ जूं छोकिरियूं घुराए लालीअ खे खटवर थी ॻाल्हाए। अदा मूं कुझु बि नाहे कयो, पठाणी जी त तव्हांखे ख़बर आहे, ॻोठ जा छोरा बि हुन सां ॻाल्हाइण खां लहराईंदा आहिनि। हाणे भाॼाई जो हुन ते टोकूं कंदी त छा हू हिनखे छॾे ॾींदी? मूंखे भल उबती कती सको ई छॾे। एड़ी ॻोठी जी छोकिरियुनि खे घर अचण छो थी ॾे? मुंहिंजे घर में आई हुई, मुंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं हा, मुंहिंजियूं साइड़ियूं हिन घर में ईंदियूं रहंदियूं। ॾिसां थी त केरु थो रोके उन्हनि खे। तो जो घर न पिणे अलड़ ऐं माणे सकीना जो घर आहे। छा चीड़े मोर थो ठहीं, छोरा मोर थो ठहीं। अरे या ॻाल्हि करदे ॿुधी नथो मरे। ख़बर ई नथी पए इन छोरे जी असां सां लाइ कहिड़ी दुश्मनी आहे। इहा जो ममड़ी सॼो ॾींहुं वेठी कन भरे थी अमा, त पोइ होश में किथां रहंदो? मां चवां थी मूंसां वात न हण, न त छा कंदीअ? बाबा रोक पंहिंजी सिकीला दी धीउ खे रोक, न त सोमणीअ महिल पादर खाई वेंदी। वाह पोइ त साईं वॾो सवाब जो कमु कंदे तूं। छोरे पंहिंजी क़यामत कारी करे छॾी आहे। हिनखे छाजे गुनाहनि सवाबनि जी ख़बर? सच थी चई सकीना, जहिड़ो न हिन चंडे असांखे रत जा ॻोढ़ा वारिया आहिनि, न कंदो त हिन जो औलाद में हिनखे ईअं ई रुसवाई तंग कंदो। पिटियो झोल खणी पिटियो। ॾाढो पिट जो ख़ौफ़ अथसि। बाबा अम्मा तव्हां हथ हथ में ॾियो। कीअं? ओ बाबा ईअं अच्छा हीअं? ओ ईअं। अमा पकड़े छॾियासीं। हा हा अम्मा हाणे छा कबो? बाबा तू पंहिंजो हथ अम्मा जी चेल ते रख ऐं अम्मा तू पंहिंजो हथ बाबा जी चेल ते रख। न न अम्मा मूंखे शर्म थो अचे। बोले अम्मा हाणे तू नंढड़ी कुंवार थी वई आहे जो तोखे शर्म थी अचे? छोरी खुआर कंदी छा?
असांजा फोटू कढे पूरे ॻोठ खे ॾेखारींदी छा? अम्मा तूं पंहिंजे घोट सां ई ॿिए सां न ही जो ख्वार थींदी बस कर छोरी, अकुल कर कुछ। छोकरी कान छॾींदी जीअं चवई थी करे जान छॾाए। अम्मा छा करणो आहे? बाबा हिकिड़ो हथ अम्मा के हथ में दे, ॿियो हथ जेल में रख ऐं मूंखे डांस करे ॾेखार जीअं फिल्मनि में कंदा आहिनि। माना त मां हीरो आहियां। ही मुहांडो को हीरे थियण जो आहे जो हीरो थींदो? न अम्मा ही हीरो न आहे, तूं हीरोइन आई। हाणे ॿई नचो त मां मोबाइल में भरियां पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। ठीकु आहे ठीकु आहे। बड़ी कोन थो दद कढे छोरीअ मजबूर कयो कॾहिं थी तोसां डांस कयां। अम्मा कुझु त कदुर कर, मुड़ुस थई मुड़ुस थई। ख़बर नथी पवे त कमाल खान जो इहो हाल कंहिं कयो आहे। वॾी ॻाल्हि आहे जरा कुता वञी हालार जी उताक ते बीठा, पोइ हाणे रईस खे कंहिं ते शक आहे? भाई जेसि ताईं कमाल खान अखि न खोलींदो ऐं बयान नथो ॾे तेसि ताईं रईस वॾो कंहिंजे ख़िलाफ़ बि कदम कोन खणंदो। बाबा अदा मुंहिंजी मोबाइल त कोन वठी आयो। तोबा आहे तोबा, ज़रो शर्म कोन्हे। चौधारी बाइताल लॻल हुजे पर हिन खे मोबाइल खपे। अञा चवनि था त बाई जेका आहे बाइताल कंदी आहे। अम्मा इहो बाइताल मूं त नाहे बारियो जो तूं मूंखे थी चवीं। सुभाणे तूं मूंखे यादि कराए जाए, मां तुंहिंजे भाउ अब्बास खे मोकिलींदुसि। ठीकु आहे बाबा, मां तव्हांखे यादि ॾियारींदमि, पर इहो न चइजो त ॿिए ॾींहं। त ॾिस छोरी, मोबाइल सफ़ा मांदी लॻी पई आहे। भाई शानीअ जूं ॻोठ जूं सभु साहेड़ियूं मोबाइल खयूं थियूं वतन, पोइ हिन खे आराम काॾां ईंदो? सच बाबा, मीरा खे त पहिरियों ई मोबाइल हुई, पर हाणे पठाणी बि वठी आई आहे। हाणे हिकिड़ी मां ई रहियल आहे। तूं मीरा ई पठाणी अची ख्वार थियूं आहियो। मूंखे ॿुधाए ॿिए कंहिं वटि आहे मोबाइल? अम्मा सभिनी वटि मोबाइल आहे, खणी जो ज़ाहिर नथियूं कनि पर लिक में अथनि। हूंदो मोबाइल सभिनी खे पुट, तोखे सुबुह मोबाइल मिली वेंदो। सुभाणे छो? अॼु थी तकड़ो थी वञी वठी ॾींसि, मरी न पवे। छा था सम्झो त कमाल खान खे होश कॾहिं ईंदो? रुखसार बेगम कुछ भी चई नथो सघे। इहा बि ख़बर नथी पए त कमाल खे मारण जी कंहिं कोशिश कई, पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधी त जेकॾहिं मुंहिंजे भाउ खे कुझु थी वियो न त ज़िंदा रही मां बि कोन सघंदुसि। मूं कमाल खे भाउ करे न पर औलाद करे पालियो आहे। मां सम्झां थो कमाल खां ग़लती थी वई आहे, पर उहो कहिड़ो इंसान आहे जंहिंखां ग़लती नाहे थी, उनजे बावजूद बि मूं पंहिंजे भाउ खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी। उहो दर्द अञा हिन दिलि मां ख़तम ई नाहे थियो। त वरी उन्हनि ज़ालिमनि मुंहिंजे भाउ खे मौत जे बिस्तरे ते सुम्हारे छॾियो। गफ़ार, जेकॾहिं तूं ईअं बुरी पवंदे त सोच मुंहिंजो छा थींदो। असांजे कमाल खान खे कुझु बि कोन थींदो। तूं ॾिसंदे त तमामु जल्द कमाल खान असांजे विच में हूंदो। रुखसार बेगम, तूं रुगो दुआ कर त अदा कमाल खे होश अचे ऐं हू उन ज़ालिम जो नालो ॿुधाए जंहिं मूं हुनखे मौत जे बिस्तर ते सुम्हारियो आहे। जेकॾहिं मूं हुनजे पूरे जिस्म जो रत निचोड़े न कढियो त मां गफ़ार खान सॾाइण छॾे ॾींदुसि। सुभाणे को सासी कोई कमाल खान जे सिर जो ख़ैर कढो। खुदा कंदो त कमाल खान जल्द ठीक थी पंहिंजे घर वापसि ईंदो। चङो थियो जो यादि ॾियाई। मां त परेशानियुनि में इहो बि विसारे वेठो हुअसि, पर सुभाणे सवेल उथी पहिरियां इहो कमु कंदुसि। छो भला चाहे में देर कई अथव? मिले थी सही वई। ऑडे चाहे सुकणे खे त ॾेई अचे। हा मां ॾेई अची सबा। भाउ खे बि ॾे। बाबा अदा खे चओ न हाणे शहर वञण जी तयारी करे।
अब्बास पुट ईअं बि करे अॼु मुंहिंजी जान छॾाए, न त हीअ छोकिरी मूंखे घर में सुकून सां वेहण कोन ॾींदी। बाबा तूं ई ॿुधाए, मां घणनि ॾींहंनि खां आसरो पे कंदी अचां। ख़बर आहे मूंखे तोसां वॾो न आका। अम्मा तूं पाण ॾिसी थी, हिकु न ॿियो मसलो छॾे ई कोन थो। बाबा अदी चए थी भल ॻोठ में कर्फ्यू लॻल हुजे, शहर वञी मूंखे मोबाइल वठी ॾियो। अदा तूं बि सॼो ॾींहुं घिटिन में वती तो टंगू हणंदो। जेतिरो पंधु तूं घिटिन में कंदो आहीं न, जेकॾहिं ओतिरो पंधु तूं शहर में करी न त 5-6 चक्कर तूं शहर में चक्कर हणी अची। मां घिटिन में टंगू हणा या ज़मीनूं घुमां, उनमें तुंहिंजो छा? मुंहिंजो कुझु बि न वयो, मूंखे अॼु हर हाल में मोबाइल खपे। मां तुंहिंजो ॿियो को बहानो न हलण ॾींदसि। खुदन मूं तोखे पहिरीं चयो हो न त छोरी खे मोबाइल जो आसरो तूं ॾे ई न। अम्मा खुदा खे मन, मां मसे मसे बाबा खे राज़ी कयो आ, तूं वरी बाबा जे कन पई भरी। अम्मा शानी, मां हाणे कोन फिरंदुसि। मोबाइल जा पैसा तुंहिंजे भाउ खे मां ॾेई छॾिया आहिनि, हाणे इन जो मथो खा। अदा खे अम्मा रोके छॾियो अलाए छा, वते तो नटाईंदो। आऊं छो रोकींदीमांसि, वेठो थई साम्हूं धिका ॾेई कढीसि। भले हाणे बोलियूं थियूं उठनि जा कद कछनि। यार मूंखे त बाबो सभा हीरो थो लॻे, हीरो। ओदा हा बाबू मूंखे ठप कोन वणे जाई पुरान बाक़ी सही अम्मा हाय अम्मा दे सिंधी फिल्मनि जी हीरोइन थी लॻे, भला अम्मा खे ॾियारियूं चांस वञी सिंधी फिल्मनि में कमु करे। अब्बा मूं त पहिरीं ई चयो इन छोरीअ खे फिल्मुनि में वञण जो। न छोरा, मूं रोकियो हो पठाणीअ खे त न भरजा, असांखे हरू भरू ख्वार कंदी। अम्मा अञा त मां अधा वारनि खे ॾेखारी आहे, पर सुबुह जो मां इन फिल्म खे WhatsApp ते रखंदमि। इहो WhatsApp छा आहे? बाबा WhatsApp ओ दी वठ सठ न WhatsApp WhatsApp इहा वरी कहिड़ी बला आहे? अम्मा जॾहिं मां इहा फिल्म WhatsApp ते रखंदमि वरी वठ सठ न WhatsApp। इहो दा पोइ मुंहिंजी सभु साहेड़ियूं ॾिसंदियूं अम्मा जो ड्रामो। आई न इहा ताप न कजा छोरी, मता करी सॼे ॻोठ में ख्वार। ओ मुंहिंजी मिठड़ी आहे मां, तूं त पंहिंजे घोट सां आहीं न, पोइ इन में ख्वारी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हा छोरा, माण्हू छा चवंदा, खेरीअ ई सावण खे घर में को कम ई न आहे, घर में हथ में ॾेई नचंदा था रहनि, सावण अछी दाड़ीअ में अचे ख्वार थियो आहे। बाबा विड़ी छो तो मजाक थी कया, कोन थी रखां। कोन थी रखी, तोखे इहो रखणो पवंदो। अदी तूं इन वाट पट ते रखे छॾाए, जीअं तुंहिंजे साहेड़नि खे बि ख़बर पवे त असांजे घर में बि तो बिना रहंदा। आई छोरी न मता इन्हनि जे चवण ते लगी करी ख्वार असांखे, पोइ या मोबाइल भञी छॾींदी माए। ओए दा क्वार कावड़ी पई, अदा क्वार कावड़ी पई। अदा अम्मा दिल में खुश थई त मां मशहूर थिया, मिड़ई अख जी पकाई नथी छॾे। जे खुश आहे त पोइ रखो भला, असांखे बि माण्हू ॾिसनि। बस हाणे बस, अॻे ई छोरीअ जो मथो ख़राब आहे, पर तूं दिमाग़ करीस ख़राब। न छोरी न कजां ईअं। काढ़जी वई लुकमान, ये दादा जमीन ते वञो था न? हाँ। इन्ही हालात ते त नज़र रखो। असांजो कहिड़ो कमु वञे? पासे पासे ठायो। तूं अची विच में हरू भरू टंग अटकाईंदी आहे, के महिल मोचड़ा खाईंदी। इन ही ॻाल्हि तां अधी बि पादर खाधा, मुंहिंजे घणो सम्झायो आहे त ॿाहिरीं ॻाल्हियुनि ते कन न ॾियो, पर अदा हे मिड़नि ई न थियूं। असां बि इन घर जा भाती आहियूं, कोई कैद कटण न आया आहियूं जो हर हुकुम तव्हांजो मञूं। ॿुधा दा, हाणे तूं ई ॿुधा, हिन ॻाल्हि ते असांजो दिमाग़ ख़राब थींदो या न? छॾियो इन्ही खे, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। रईस कमाल खान खे राति होश अची वियो आहे। देर सां रईस गफ़ार खान फोन कई त हालार खान जे मथां नज़र तव्हां रखो। रईस कमाल खान जे होश में अचण खां पोइ ईअं न थिए त हालार खान जूई छॾे हलियो वञे। भली जो हालार असांजो दुश्मन आहे, अरे यार भॼण वारनि मां न थई, या शायदि खुदा करण ॾीबी। लुकमान, मौत जेको आहे न, चङनि भलनि जूं वायूं बताल करे छॾींदो आहे। जेकॾहिं कमाल होश में अची वञे थो ऐं हालार जे मथां भिॼी थो वञे त पोइ रईस गफ़ार खान जे कार खां हालार खे केरु बचाईंदो, ऐं इहो ई ख़ौफ़ हालार खे हितां भॼण ते मजबूर कंदो। ठीकु आहे दा, जेकॾहिं तूं ज़ोर भरीं थो असां हालार जे मथां नज़र रखंदासीं। पर हिकिड़ो ख़्यालु रखिजो लुकमान, हालार खे हरगिज़ इहो शक न थिए त तव्हां जूं नज़रूं उन्ही जे मथां आहिनि। बेफ़िक्र थी ता,
हालार के शक करण जो मौको ही ना ॾींदासूं। लुकमान, थी सके मां राइस वरे सां राति गॾिजी करे कमाल खान जी तबियत पुछण वञा। देर थी वञे त तव्हां सभु परेशान न थिजो, मां देर में देर मोटी ईंदुसि। ठीकु आहे दादा, अलाह भलाई कंदो। राजाई अभी कलसुम खे चइजे त मानी सवेर खणी अचे, राति न करे अचे, बुख था मरी वञूं। ऐं हा ॻाल्हि ॿुध, हे डेली डेली पटाटा न करे गोश्त मछी बि असांखे खारायो। मारे छॾियो अथव असांखे पटाटा खाराए खाराए। असां सदाईं दरिया जियां चाड़ में तूं सड़ंदो रह पंहिंजे साड़ में। असां सदाईं दरिया जियां। अम्मा मां वञा थी हाणे कम ते, पिणे बि घर में कोन्हे को। जेकॾहिं हरू भरू लालीअ सां वात आहियो न, पोइ भाणे अची तोखे कुटींदो, पोइ छॾाइण वारो बि कोई कोन हूंदो। तो अरी इहा छोरी न माठ रहे फाटी मरे। हाणे तूं ई ॿुधाय अम्मा, जेकॾहिं भाॼाई ईअं ई चुंगू ॾींदी रहंदी त पोइ मां माठ करे कीअं वेंदसि? मां तोखे चुंगू ॾियां या न ॾियां, तो हिते घर में धमचर मचाइण लाइ कंहिं ॿी छोरी खे घुरायो आहे न, त पोइ छा कंदीअं? हा ॿुधाए, घुरायां पठाणी खे? अम्मा तोखे मां छा चयो, पोइ बि कोन थी मोड़े। सदा इन वात ते त पंहिंजे भाउ जा पादर खाधा अथसि, पोइ वरी तूं ऐं चाचा मुंहुं मथां ॾोह ॾींदा आहियो। त लाली जे चवण ते असांजो छोरो गुलाम पंहिंजे होश में ई नथो रहे ऐं पंहिंजी मासूम भेण खे पियो कुटींदो आहे। समूरा इल्ज़ाम मुंहुं मथां पिया लॻंदा आहिनि। चाची तो भला कॾहिं इहो चयो आहे त मुंहिंजी छोरी पंहिंजे वात ते पादर खाधा आहे? अम्मा न मां तोसां मुंहुं ॾेई सघंदमि न लालीअ सां। हाणे मां वञा थी कम ते, वापसि अचां त मूंखे रोई दाह न ॾिजाए। अम्मा मां त दाह कोन ॾींदसि, मां त फोन करे घुरायां थी पठाणीअ खे ऐं पोइ थींदियूं हुन सां ड्रिगियूं कचहरियूं ऐं पोइ शाम जो माण्हू ॾींदा पंहिंजे मुड़सनि खे दाहूं। छोरी पठाणी ते पैर रखियो आहे न, त पोइ जीअं सम्झी थी। मुंहिंजी त तोखे ख़बर आहे न। हालार कमाल खे तो ही मारियो आहे न? कमाल खे मूं त कोन मारियो आहे, कमाल जीअरो आहे। मूं किथे मारियो आहे कमाल खे? मुंहिंजो मक़सदु त उन सां जहिड़ो तो ई कयो आहे न। इन जहिड़े मुतलिक तूं छो थी पुछी? ईअं ई पुछा कयां, इन में कहिड़ो ॾो? जेकॾहिं तोखे मूंसां कंहिं ॻाल्हाईंदे ॾिठो न, ख़बर अथई छा सम्झंदा? जॾहिं मुंहिंजी दिलि में का बि खोट न आहे, पोइ माण्हू ग़लति छो सम्झंदा? ॻाल्हि ॿुध, माण्हू नोड़ीअ मों नांग ठाहे छॾींदा आहिनि। इन करे वाट वेंदे कंहिं मर्द सां न ॻाल्हाईंदी कर, न त मुफ़्त में बदनाम थी वेंदी। बदनामी जो भो उन्हनि खे हूंदो आहे जिन जो किरदार सही न हुजे। मुंहिंजो कमु हो तोखे सम्झाइण, जे नथी सम्झी तुंहिंजी मर्ज़ी। बाक़ी जेकॾहिं ईअं हर कंहिं मर्द सां वाट वेंदे ॻाल्हाईंदीअ न, त पोइ तोखे बदनाम थियण खां केर बि बचाए नथो सघे। छा मां तोखे उहा छोकिरी थी लॻां जेका वाट वेंदे हर मर्द सां ॻाल्हाईंदी आहे? ॾिस कलसूम, खणी जो तुंहिंजी दिलि साफ़ आहे, पर तूं पंहिंजे भाइरनि जी तबियत खां चङी तरह वाक़िफ़ आहीं। हू कहिड़ी तबियत जा आहिनि? जेकॾहिं उन्हनि जी नज़र हिन वक़्तु असां ॿिन्ही ते पई, मूंखे त कुझु बि न करे सघंदा। बाक़ी तुंहिंजा उज़बा भञी छॾी अथई। इन करे चवां थो महिला तो हलण जी कर, वञी पंहिंजे भाइरनि खे मानी खाराए, वीचारा बुख ते हूंदा। भली हुजनि मुंहिंजा भाइर बुख ते, उन्हनि खे मानी मां खाराईंदमि, तूं न। वॾो आयो आहे चङाईअ जो ॾस ॾियण वारो। हिन तरीक़े खे छा थी वियो आहे? मूं छा चयो, ही चए छा थी? चङाई जो ज़मानो ई न आहे। सोप सीरियल